तवा के? असा के मुंशी पारा कोड़ी दावत ॾिनी हुई। कोड़ी मालकिणी छा घर जी? माई नाराज आई त वञूं भला। हाँ हाँ टरो हितां लाडा चुगाइन चल न को चैन भगियो अचन उथो दी हलऊं। हलो असा को शौक आहे गाइण जो। हल हल निकरे ता चल न केर दावत रे भगियो अचन गाइण। मुंशी तो मुझी इज्जत सा खेदे जिरकी चाटे जी मेहमान मुखे लाकब मान निकरण घुर्जे। हाँ लाकब वञे भी निकरी वञा छा ख़बर ज़मानत थे या न थे। मुंशी मुझी इज्जत खाक में मिलाए छड़ी जरूरत हाजत जो बहानो करे भजा। हाँ मरा तो मरा इत बेवासी में सड़न का भजन बेहतर। हाँ निहार ऐं मात मुमकिन ना। मुंशीअ जी खुटी आ जो मुंहिंजी लज सां खौस तो करे। झिरकी चाटे जी मेहमान निहार के माया केड़ी सोच में घुमाई? लाकब में ॿुध त चओ। यार गर्मीअ जे करे पेट में वकड़ पइजी आहिनि। जरूरत पूरी कंदे। हाँ यार वारो कर हिते खराबी थी न तो दुनिया खिलंदी। तमे हारा लाकब में किन करे छडियो? हाँ यार वाकई तर्स चाबी खणी अचा। वारो कर यार सिर थो वञे। झिरकी चाटे जे मेहमान इजाजत तू अची वई ना तव्हां छा मूं चयो त असांजो साह सुकाए तूं काॾे हलियो वियो हुई? छो तव्हां सां हलो छा जो सुकायमि? इजाजत ठीक त आहे मथो त जाइ ते अथई फिरियल तो नज़र अचे छा? काटो हुते आहे मथो हुते आहे भला फ्री हुआ छा? वेह वेह त सही। वेठुसि यको काॾे वियो हुई? ही जमन खयो अथई? वियोसि लाल साईं जी ज़ियारत ते पड़ पासे आहियां। छा लाइ? पंहिंजी शादीअ लाइ लाल कलंदर खे गुज़ारिश कयमि त का लाल कुंवार मिलाए सुहिणी सुहिणी सभा जहिड़ी ज़ाल नसीब कर। ॿी हिकिड़ी ॿी छा कंदुसि? पोइ शइ वरितमि गाना बि वरितमि अची वेठुमि रेल में उते हिकिड़ो माण्हू मिलियो
केर हो? माण्हू हो ॿियो वरी केरु? ज़ाहिर आहे रेल में माण्हू ई चढ़ंदा आहिनि, पोइ छा थियो? पोइ हुन मूंखे शइ ॾिनी, अहिड़ी त मज़ेदार हुई, असुल ॻाल्हि ई न पुछ, समूरी खाईयुसि। हा, पोइ त निंड्रू ई निंड्रू ॻोठ बजाए वरी मुल्तान पहुतुसि। मुल्तान? हा, शइ में नशो हो छा? बाक़ी निंड थियो आई ऐं मुल्तान जो पहुतुसि। पैसा सभई कढी विया हूंदई? 80 आयूं हाथी मार, असांजा त पैसा कढनि, पैसा मां कांच जे उबदार में विझी छॾिया। माना बची विया? 100 रुपयो त हुयो, पर उहो बि मुल्तान में खपी वियो। इन जो मतिलब त हुननि तोखे अजायो नशो ॾिनो? अचायो पिनायो पिनायाऊं? बाक़ी जमन छा जो पिनंदो रोलंदो पुछंदो अची पहुतो आहे तो वटि। पिनंदे लॼी कोन थो थी? केरु सुञाणे पियो जन्नत जो लॾी थिया। बाक़ी जन्नत अथई पिनण में वॾो मज़ो, मुफ़्त में असलो डोकरे डोकरा टिड़िंग टिड़िंग टिड़िंग। हाणे पिनंदे? हा, मां त चवां थो असल माण्हू फतू बि पिने, फटे खां त इहो धंधो भलो अथसि। पिनंदे ॾाढो ठहे थो। असां ना पिनो, असीं आहियूं हाथी मार, असां जो पिनंदासीं। अल्लाह जे नाले बाबा, अल्लाह नाले केरा दे जन्नत। हिकु वणे कोन, ॿियो नाला ॿुधाए जिरेबन में, प्रोफेसर, पीर बख्श, पाबोड़ी, एॾा नाला यादि केर करे? आया बि वॾो कहाणीकार न। किताब घणा छपिया अथव? हिकिड़ो दाणो पाणी। किताब हिकिड़ो, कहाणीकार वॾो। किताब भी शाहकार, कहाणी भी शाहकार न। हाँ, तॾहिं खतो ई न। अरे मठ कर, एडवांस पगार खणी छपरायो में। दाणो पाणी 100 बि थियो बंदि। मठ कर बेवकूफ, किताब जे नाले जी माना तो गलत कढी। साईं मूंखे आज़ाद कयो। तू पाण खे जन्नत में समझ, जन्नत में। जन्नत में? हा, सो भी जन्नतुल फिरदौस, जिते बाबे जरा मलाइका रहन था। अरे रे तू कौन सदरे सब कहानी मुझे खराब करे छई। मूंखे हिन अज़ाब मां निकिरण लाइ सोचणो ई पवंदो। हा, हिकर हिन सां रली मिली वञ, धोखे में रखेसि। यार इलाही बिस्का अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खुश आयो, खैर बारी चाक। साईं अर्ज़ त ॿुधो। खैर त आहे न साईं? साईं प्रोफेसर पीरवश पाबोड़ी। चांहि पीअंदे इलाही बख्शा, चवी त चांहि पियारियां। कहिड़ी ख़ुशी में चांहि था पियायो? तो ई त मुंहिंजो पूरो नालो खयो आहे, न त सभु कोई मुंहिंजो अधड़ नालो वठंदो आहे, पाबोड़ी। साईं जे नथा वठूं त सलाम खां था वञूं। मां वॾो कहाणीकार, पूरो नालो न वठंदो त सलाम छो कयां? साईं कहाणीकार तो यादि आयो। छा? साईं पंहिंजा किताब खणी वञो, सुरो न खाई वञे किताबनि खे। कहिड़ा किताब? हिकिड़ो ई अथव दाणो पाणी, 2 साल जा आहिनि, हिकिड़ो बि न खतो आहे। हा, भला हीअं करे अधु मुल्ह ते विकिरो कर। अधु मुल्ह त थियो परे, पर पकोड़नि वारा बि न वठंदा। बेइज्जती न कर, मां वॾो कहाणीकार, किताब न खपंदो? न खतो आहे तॾहिं त चवांव थो खणी वञो, पोइ हरू क्लेम कंदो रक़म जो। खणी वेंदुसि किताब, न खपंदो, खपी वेंदो, हथनि ते खपी वेंदो। मां वॾो कहाणीकार प्रोफेसर पीर बख्श पाबोड़ी। नरो अदी सदोरी। मुश्ताक हितां मूंखे ॿाहिरि कढ, मां हिते फासी वई आहियां। इहो जेको पाबोड़ा इहो मुंहिंजो मांस बि खाई वेंदो। वाइदो आहे तूं रोअण बंदि कर, मां सोचां थो। छा सोचीने? तोखे था कढण लाइ। कीअं कढे ने ॿाहिरि? हू ॿाहिरां तालो हणी थो वञे। पोइ ईंदो चाबी रखंदो। पोइ इहा चाबी खणंदुसि। चाबी खणण ॾींदई? चोरी खणंदुसि। ईअं तूं ज़ाहिर थी पवने, या वरी हू ॿियो तालो वठी ईंदो। सम्झ न, बाबो घर में हूंदो न। हा, जीअं बाबो ॿाहिरां तालो हणी वेंदो, तीअं उहो खोले तोखे आज़ादु कंदुसि। तालो त ॿाहिरां हणंदो आहे न।
हाँ मूंखे भिते ट्रपा जा ॿाहिरों मां खोलींदुसि। मुंहिंजा प्यारा मुश्ताक, अल्लाह साईं तोखे वॾी ॼमार ऐं सलामत रखे। मसलो उहो न आहे जो मूंखे गिरफ़्तार न कयईं, मसलो इहो आहे त उहो आयो छो। मूं DPO साहब खे चयो पर हुन नोटिस न वरितो। ऐसे छो मुंहिंजे ओताक या हवेलीअ ते लामारो ॾिए, इहो मुंहिंजे लाइ तानो आहे। तव्हां होम मिनिस्टर आहियो, मुंहिंजा यार आहियो, तव्हांजी यारी कॾहिं कमु ईंदी? हा बसि ऐसे छो न रहणु खपे। DIG खे चओ, IG खे चओ या DPO खे चओ, जीअं तव्हांखे सम्झ में अचे इहो मसलो हल कयो बसि। हा, तव्हांजी महिरबानी थींदी। ओके, ख़ुदा। किबला ही वठो। काॾे कयां? मूंखे ॿ टे वहाए कढो। छो? ॿियनि खां सुठो आहे त तव्हां पाण मूंखे मारियो। गॾह जी लत खां घोड़े जी लत भली आहे। किबला हू हसन बि कंधार सां माण्हू आहे। रोज़ ॿ टे टरू छोरा वठो, अॻु फिरियो अचो बेइज़ती करे। उन खां भलो आहे त तव्हां मुंहिंजी बेइज़ती करियो न। रहीम, रहीम। जी जी सरकार। वठ मुंशीअ खां सोटी ऐं वहाइसि। मुंशीअ खे मूं छा चयो? किबला, किबला सचमुच मारींदो छा? मूं तव्हां ॾिनी ऐं तव्हां सच सम्झो? शुरू थीसि, मूंखे घोड़ो थो सम्झे, कढीसि धाणा। किबला किबला ईअं न कयो, मुंहिंजा त टायर कढो। मूं त तव्हांखे दाह ॾिनी, दादरसी कयो न साईं। तव्हांजो आहियां, पंहिंजा न लताड़ियो। तरस रहीम, छॾीसि। महिरबानी किबला, महिरबानी। तोखे चयो हुअमि न त दिलदार सां मिटरी माइटरी न कर। वञो मां छोकिरी उथार। किबला मां कीअं उथारियां? दिलदार उथारींदो। वञी चईसि ऐं जवाबु ॾीसि। किबला तव्हां इन ॻाल्हि खे छो वरितो आहे? मूं छा चयो? जी 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 किबला। जे ईअं न कई न त मेहार ऐं हसन खां अॻु मां फेटी लाहींदोसि। वञा। थी वियो बंधक। केरु? दिलदार। वाकई? बाक़ी असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा। हाणे वञी हुलाए हसन दिलदार खे दुफ़ करे छॾियो। असांजे हूंदे दुफ़ न थींदो। अमीर जंहिं लाइ चवंदो उहो बिना देर थी वेंदो वंधक। मुंहिंजे चवण ते? ज़ाहिर आहे तो लाइ त कमु कयां पियो। त मूं चयो आहे मुंहिंजे चवण ते कमु पियो करी। शक पियो थई या मूं का ग़लती कई आहे? छा पियो सोची अमीर? कुझु न। लहजो मटिजी वियो थई। तूं परेशान न थी। वञ हाणे जांच लाइ, दिलदार मोह या बचियो? ठीकु आहे, अच खान हल। हाणे त बची वए मंसूर, केसी ताईं बचंदे? कंहिं गोली हलाई? कंहिं कयो फायर? गोली कंहिं हलाई? फायर कंहिं कयो? कंहिं कयो फायर? गोली कंहिं हलाई? खान खान। छो क़त्ल के खा लगे? मूं क़त्ल कयो थी त ख़ैर आहे, ॿियो केरो हिते? हाणे ॿुध, ॿुधाए। बजाए जो पुलिस तोखे गिरफ़्तार करे तेड़ा मूं ते बि पवन। शहरयार ते चढ़ी वञणो आहे, तूं क़त्ल केस खां बची वेंदे। जीअं चवीं। थाणे ते टेलीफोन कर त शहरयार माण्हू वठी पाण बाग ते हमलो कयो आहे। वटस बि हथ में रिपीटर हो। थाणे ते FIR कटरायांसि थो। FIR लाइ शाहिद खपनि। ॿुध, ख़ैर आहे, पंहिंजा माण्हू बि रखूंसि था शाहिद। तूं थाणे ते फोन कर। पुलिस स्टेशन।
यार ही तो दिलदार है। शायद को वीडियो तो मोबाइल समझी उछलाए वियो तो यार कुछ हक न करेगा छाजो शक कंदा असांजी कंहिंसां दुश्मनी न आहे। खणोसि वठोसि खणोसि। हथू त फॾो न त जॾे जो जॾो। मूं फॾे जी ॻाल्हि कई न आहे। हींअर ई रिश्तो तय करियां सम्झ त फॾो थो करीं। बाक़ी कॾहिं तय कनि? मोहलत बि ॾे मदद बि ॾे। मदद 50,000 खपनि। मेहार सां फॾो हलंदड़ा न उन लाइ मदद खपे। कंदुसि मदद, हुकुम खपे। जन्नत जे रिश्ते लाइ 50 लख बि ॾींदुसि। 50 लख अधु करोड़ जन्नत जे वस्तो ॾे पोइ त मोहलत बि कोन घुरंदुसि। जन्नत तुंहिंजी बयानो ॾे। मूं वटि किथां आया 50 लख? चई जो 50 लख मूं ॾिठा ई न आहिनि त ॾींदुसि किथां? बाबा मां बकरियां रिढा या ढोर ढगो जो वाक पे हलन विकिरे जा। तुंहिंजो रिश्तो थो कयां विकिरो नाहे जन्नत। कुझु ॻाल्हि खे सम्झ। फतू त फॾो न त जॾे जो जॾो। हा जन्नत, रिश्ते खे विकिरो न चओ। तुंहिंजे रिश्ते वज़ मासड़ खे मदद में रक़म ॾींदुसि। ज़ाहिद मुंहिंजी जन्नत ख़रीद करण आयो आहे। हिन जी इहा मचाल 80 आहियूं हाथी वार असां सां तो पिटाए।